सही तो चवे त हिनखे चूनो लॻे ऐं ख़बर अथव अलाह दा हे जे न ट्रकियूं वेंदियूं आहिनि कोटिया या कराची ॼण को में ट्रक मां किरी पई ऐं माण्हू सची ॻाल्हि ॿुधाए हेॾो मुंहुं ईअं आहे मां ॻाल्हाए वञा पोइ तूं किन कजांइ माण्हू राति जो सुम्हंदो आहे त वरी सुबुह जो फ्रेश उथंदो आहे हे जहिड़ो लूसी सुम्हे तहिड़ो उथे गामो बा सही चयो त रात जो माण्हू सुम्हंदो आहे अहिड़ो छा चयो गचो असांखे ख़बर न जॾहिं कि ॻाल्हि ॿुधो सब कुड़ में Don't disturb me. कामू डोंट डिस्टर्ब मी पर जॾहिं सब कुड़ में ॿाहिरि रहो कामे कचो फर उछली लिया न हेड़ो कामू जहिड़ो हूंदो आहे अॻियो परे साईं गॾु वेठो चाल खे चवे पियो ही त मां ॻाल्हाइण किना तो कोन को गिनो आहे अलाह जो कसम असांजे घर में ऐं मां इहा ॻाल्हि ॿुधायो त ज़ाल खे चवे पियो मुंहिंजे लाइ ॿ लफ़्ज़ तारीफ़ जा चओ ज़ाल चयोसि तूं मुंहिंजी ज़िंदगी आहे हिन गंद कढिया चए लानत अहिड़ी ज़िंदगी साईं ॻाल्हि ॿुधो मां बि हिन ॻाल्हि ते ॻाल्हि चवंदुमि कामू भाई तेरी शायरी की मैं क्या दाद दूं तेरी शायरी की मैं क्या दाद दूं जरा गांड इधर का लात मार दूं साईं असां मुराद भाई आहे चए त असांजे पाड़े में हिकिड़ी बेवा आहे उहा बि गामू जहिड़ी आहे हाणे शादी मां बि ॿुधाए चवे थो त उठ मामा गोगड़ू साई लकड़ पटे ॾे होॾे थांव पिया थी इहे त चटे ॾे मुराद भाई असां छा चवंदा आलू के खेत में भालू आ गए आलू के खेत में भालू आ गए कैसे कैसे के लोग यहाँ पे सैयदों की शादी में चालू आ गए कामो खुदा जो कसम चेक कर तू बेवा हो जिया मां तो टपटे शादी कया ऐं मां वरी ॻाल्हि ॿुधाए बाथरूम में वेही करे ज़ोर बि पियो ॾे एॾा ज़ोर ॾिनई मां चवां एतिरो ज़ोर तालीम ते ॾियां अॼु लांती डीसी साईं मुराद साहब हिकिड़े दफ़े मां गामो वारनि जी गली में गुज़र थियो मेहरबानी करे अस्सलाम वालेकुम या अली मदद दोस्तों मां तव्हांजो पंहिंजो मासात खीरो अजंता ई मौज लाइ ख़ुशी जो ॾींहुं आहे मां तमामु थोराईंदो आहियां पंहिंजे फॉलोअरनि जो पंहिंजे परस्तारनि जो जंहिं मूंसां एतिरी मोहबत कई आहे जो अॼु फेसबुक पेज ते मुंहिंजा 3 लख फॉलोअर पूरा थी चुका आहिनि मां वरी बि सलाम पेश कयां थो पंहिंजे फॉलोअरनि खे जेके ठुल सिंध पाकिस्तान पूरी दुनिया जे अंदरि मुंहिंजा परस्तार फॉलोअर रहनि था उन्हनि जी महिरबानी आहे उनजो प्यार आहे ऐं असांजी पूरी टीम जी जेका महिनत आहे उनजो सिलो इहो मिलियो आहे जो अॼु अल्हम्दुलिल्लाह असांजा फेसबुक पेज ते 3 लख फॉलोअर पूरा थी चुका आहिनि मां तमामु थोराई थो पंहिंजे फॉलोअरनि जो अलाह साईं तव्हांखे ख़ुशि ऐं आबाद रखे जी साईं अस्सलाम वालेकुम बाबा या अली मदद अॼु मां ठुल आयो आहियां संगत ॾे आयो आहियां साड़ी ॾे ऐं खीरे ॾे ख़ासि करे आयो आहियां मां संगत सॼी बीठी आहे अथई सभिनि खे मौला वधाए सभिनि खे दिलि सां दुआ करणु आयो आहियां ये सभु मुंहिंजा पहिरीं प्यारा दोस्त आहिनि आर्टिस्ट आहिनि पूरी मशहूरु पूरी सिंध जा मशहूरु आहिनि हिननि खे मौला वधाए अच्छा ख़ासि करे खीरे बुरुॾे खे चवां थो मां हे पहिरीं प्यारो दोस्त आहे मुंहिंजो मौलाने खे वधायो आहे ऐं 3 लखनि जा फॉलोअर थिया आहिनि पाण फेसबुक में इहा वॾी ॻाल्हि आहे हिकिड़ो वॾो एज़ाज़ आहे हे फ़क़ीर माण्हू आहे रूह वारो माण्हू आहे पहिरीं प्यारो माण्हू आहे इनखे मौला वधाए ऐं जेको संगत साथ बीठी आहे जेको बि इन्हनि जे लाइ बि दुआ आहे ऐं साईं ज़वार शाह बादशाह लाइ बि दुआ आहे आमीन 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 बिस्मिल्लाहिर्रहमान रहीम मुबारकूं अदा खीरे जे परस्तारनि खे ऐं जेके हिन सां मोहबत करनि था मौला पाक उन्हनि खे सलामत रखे ऐं असांजूं संदनि खे लख लख वाधायूं 3 लख फॉलोअर ते सभिनि दोस्तनि जूं महिरबानियूं पूरी टीम जूं महिरबानियूं अल्लाह साईं अञा हिन यार असांजे फ़क़ीर खे अञा रंग लाईंदो वॾियूं महिरबानियूं दोस्तनि जूं वॾियूं महिरबानियूं मुबारक हैदराबाद
बिस्मिल्लाह हाँ हाय हाय हैदर बहादुर हाय 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 वाह 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 सात वारो डाला एक तो बुधाए ना दोस्तन के हैदर हैदर अल्लाह हाँ ओ मासा ताजी केक के बड़को हाय हाय हैदर हैदर बिस्मिल्लाह खैर मुबारक माशाल्लाह बिस्मिल्लाह हैप्पी बर्थडे टू यू हाँ बिस्मिल्लाह बड़को बात मिठो हाय हाय बिस्मिल्लाह अच्छा बिस्मिल्लाह 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 बिस्मिल्लाह। मुबारक हो माशाल्लाह माशाल्लाह ये ज़बान कढे है बाहर अच्छा ही को वठो हाणे बस ओके थी हाणे टुकड़ा करे ट्रैक्टर को वधीक इंजन लगी सुरी हाणे हुन में चला 20 रुपए टिकट जी अस्सलाम वालेकुम दोस्तों मां तव्हांजो मासात खीरो दोस्तों असां कल्ह टियों ॾींहुं खां वठी जेको पंहिंजे तालके ठुल ज़िला जैकमाबाद खां निकितल आहियूं सो सभिनी दोस्तनि खे इहा ख़बर हुई त खीरो पंहिंजे दोस्तनि समेत पंहिंजी टीम समेत किंजर वञी रहियो आहे सो हाणे किंजर त वञे थो खीरो पर उते प्रोग्राम छा आहे छा मसइलो आहे कंहिंखे ख़बर न हुई सो अॼु असां अलहमदिल्ला किंजर जेको आहे सो पहुची विया आहियूं ऐं किंजर में ई मौजूदु आहियूं हीउ ॿेड़ो बि तव्हां ॾिसो था पाणी बि ॾिसो था ऐं लियाकत लाशरी चयो त मां ज़िंदगी में ॿेड़े ते न चढ़ियो आहियां मां जो जेको बीठल हुजे उन ॿेड़े ते तूं हली वे हलंदड़ ते न वे त दोस्तों असुल प्रोग्राम इहो आहे त हिते 1122 जेका सर्विस एम्बुलेंस आहिनि जेके अलहमदिल्ला पूरे पाकिस्तान जे अंदरि कमु करनि थियूं सो उन्हनि जो माना हीउ जीअं ॿेड़ो आहे उन्हनि वरी हिते 3-4 ॿेड़ा अहिड़ा माना लॉन्च कया आहिनि जेके माना एम्बुलेंस जी सूरत में आहिनि जेको माना विच पाणी में को ॿेड़ो गलती थिए थो या को माण्हू किरे थो छा थो करे त एमरजेंसी में उहो हिननि जी टीम जेका उन ॿेड़े ते चढ़ी करे वञी उन माण्हू खे कढी करे कंहिं अस्पताल पहुचाईंदा या सुकी जॻह ते मंज़िल ते पहुचाईंदा त उनजो हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे हिते जेको उहो मां हिन वीडियो में ई तव्हांखे प्रोग्राम ॾेखारींदुमि ऐं हिते जेको आहे सिंध जा तमामु वॾा आर्टिस्ट फनकार बि आयल आहिनि अदा अली हैदर कादरी साहब ऐं मज़र सेठार साहब ऐं अता फनकार आहे असांजो तमामु खैरपुर ज़िले जो ऐं काफ़ी ॿिया आर्टिस्ट फनकार तमामु हिकिड़ो वॾो प्रोग्राम आहे जेको उहो प्रोग्राम बि असां तव्हांखे ॾेखारींदासीं त हिते उन ॿेड़नि जी इफ़्तिदा आहे जे इफ़्तिदा में हुननि हिकिड़ो माना प्रोग्राम बि रखियो आहे जंहिंते तक़रीरूं थींदो फनकार ॻाईंदा मज़ा जा टेबलोस वग़ैरह पेश थींदा पंहिंजो प्रोग्राम घुरायो आहे उहो त ज़ाहिर ॻाल्हि आहे जेका बि हिन प्रोग्राम जे लाइ आया आहियूं ऐं एडी जमाली साहब तव्हांखे ख़बर आहे मुंहिंजो दोस्त आहे पुराणो ऐं हमेशह यूट्यूब ते मूंसां गॾु हूंदो आहे पंहिंजा अदा लियाकत लाशरी बि हीअ वरी कुझु 2-3 महीना 2-3 साल वियो पंहिंजे कारोबार सां अदा गॾु हूंदो वरी हैदराबाद लॾे आयो त हिन सां बि राब्तो कयोसीं हिन खे बि ॾाढा बड़का सड़का ॾिना आहिनि सो हीउ ख़ूबसूरत मंज़र आहे ऐं जेको आहे सो हीउ हे उहो ॿी ॿेड़ी आई आहे न इन ते करे लुॾे थी परेशान छो थो थिए छा थियो थी जी दोस्तो हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां असां खां विसरी वई असांजी हिन कैमरा जे पोयां जेको आर्टिस्ट आहे उहो शाहज़मा उर्फ़ कूलू खे तारीफ़ जो मोहताज ई न आहे ऐं असां वटि कैमरामैन सोहेल शेख जी कमी महसूसु थिए थी उहो हुजे हा त शायदि कूलू बि असां सां गॾु वेठो हुजे हा पर हाणे असांजो कैमरामैन कूलू शाहज़मा आहे ऐं मां वञा हाणे कैमरा संभालियां वरी कूलू शाहज़मा हिते अचे ओके ठीकु आहे दोस्तो ॾिसंदा रहो असांजो ऑफिशियल चैनल खीरो ऑफिशियल जीएस